खबर शामिल कयूं पिया मल्लीर खां। अवामी तहरीक सिंधी मज़दूर तहरीक जे सॾ ते अवामी प्रेस क्लब मेमण ॻोठ में प्रूकोन कंपनीअ जे बदमाश सुपरवाइज़र शमशाद क्रिश्चियन ऐं उन जे साथियुनि पारां पोरत सालिम भील खे तशद्दुद करे 45 मज़दूरनि समेत जबरी तौर कंपनीअ मां बेदखल करे छॾियो, जंहिं ते अवामी तहरीक ऐं सिंधी मज़दूर तहरीक कराची जे अॻुवाण ज़ुबैर नूनारी, संतोष कुमार भील, सुंदर कुमार, भूरा लाल ऐं पोरत सजण भील, सालिम भील, मलूक सिपाही जी अॻुवाणीअ में अवामी प्रेस क्लब मेमण ॻोठ में एहतजाज कयो। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त पोर्ट कासिम ऐं प्रूकोन कंपनीअ जे बदमाश शमशाद ऐं ॿियनि खे फौरन बरतरफ़ करे सालिम भील सां गॾु जबरी तौर बरतरफ़ कयल 45 मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे। अॻुवाणनि एसएसपी मल्लीर ऐं एसएचओ सिखण थाने खां घुर कई त ज़ालिम शमशाद खे गिरफ़्तार कयो वञे, मज़दूरनि सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट करे मुश्ताक अबुल, बे न्यूज़ मल्लीर।